पाकिस्तान पारां पहलगाम वाक़े जी आलमी सतह ते शफ़ाफ़ जांच जी आस कई वई। पहलगाम वाक़े बाबति पाकिस्तानी आच जो भारत तरफ़ां को बि जवाब न ॾिनो वियो। आलमी बिरादरी पाकिस्तान जी दहशतगर्दी मुख़ालिफ़ किरदार खां चङी रीत आगाह आहे। पाकिस्तान कॾहिं बि दहशतगर्द ग्रुप खे पंहिंजी हदुनि में कम करण जी इजाज़त न ॾिनी आहे। पाकिस्तान अंदरूनी दहशतगर्दी ख़िलाफ़ वॾी जंग विढ़ी रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो भारतीय ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू। भारत दहशतगर्दी के एक पॉलिसी तौर पाकिस्तान खिलाफ इस्तेमाल करे पियो। भारतीय सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी जो मास्टरमाइंड अजीत डोल आहे। अमेरिका ऐं कैनेडा समेत केतिराई मुल्क भारतीय दहशतगर्दी जो एतराफ़ करे चुका आहिनि। भारत जे नापाक इरादनि जो मक़सद बलूचिस्तान खे गैर मुस्तकिम करणु आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो अरब TV के इंटरव्यू चयईं पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम महफूज़ आहे। केर बि असांजे एटमी प्रोग्राम खे निशानो बणाइण जी जुरत नथो करे सघे। सदर आसिफ अली ज़रदारी खे हटाइण लाइ जेकॾहिं कंहिं जे दिमाग़ में सोच आहे त इहो पंहिंजे ख़िलाफ़ खॾु खोटींदो। सदर आसिफ अली ज़रदारी चाहींदो त हीअ हुकूमत हलंदी न त न हलंदी। पीपल्स पार्टी अॻवान नबील गबोल जो बयान चवे थो नवाज़ लीग वारनि खे सीटूं ख़ैरात से मिलियूं आहिनि। नवाज़ लीग वारा सम्झनि था त हू PP ते थोरो करे रहिया आहिनि। इहा सोच ग़लति आहे। घरू मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जे इजलास में ममलिकती वज़ीर तलाल चौधरी जो रवैयो ठीक न हो। PP जी नायब सदर श्री रहमान जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी आइन ऐं पार्लियामेंट महफूज़ रहण जी ज़मानत आहे। इस्तीफ़ा जूं ॻाल्हियूं बेबुनियाद ऐं गुमराह कंदड़ आहिनि। जाली ख़बरूं मुंज़िम साज़िश तहत जमहूरी ढांचे खे कमज़ोर करण जी कोशिश आहे। पाकिस्तान ऐं तुर्किया जी दोस्ती वक़्त गुज़रण सां गॾु मज़बूत थी रही आहे। पाकिस्तान ऐं तुर्किया में मज़बूत भाइराणा लाॻापा आहिनि। ॿई मुल्क हिक ॿिए जे तजुर्बे मां फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। पाकिस्तान ऐं तुर्किया आलमी ऐं इलाक़ाई सतह ते एकजोड़ो मौक़िफ़ रखनि था। ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में गॾियल कमेटियुनि ज़रिए सहकार मौजूदु आहे। पाकिस्तान तुर्किया खे पंहिंजो एतमाद जोॻो दोस्त मुल्क सम्झे थो। कराची में तुर्किया जे वापारियुनि लाइ ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन बणाइण ते ॻाल्हि थी। नायब वज़ीर आज़म परॾेही वज़ीर इसाक़ डार जी तुर्किया जे हममुनसिब सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। तुर्किया जो परॾेही वज़ीर हाकान फ़ेदान चवे थो त पाकिस्तान ऐं तुर्किया विच में मुनफ़रिद नौइयत जा लाॻापा आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि खे इदारनि जी भाईवारी में तब्दील करे रहिया आहियूं। ॿिन्ही मुल्कनि इक़्तिसादी मामलनि सक़ाफ़त ऐं दिफ़ा जे शोबनि में सहकार खे हथी ॾिनी। ॿई मुल्क गॾियल वापार खे 5 अरब ताईं वधाइण जा ख़्वाहिशमंद आहिनि। पाकिस्तान ऐं तुर्किया विच में ऑयल ऐं गैस में सहकार खे हथी वठाए रहिया आहियूं। तुर्किया जे दिफ़ा वारे वज़ीर जो एयर हेड क्वार्टर्स जो दौरो। तुर्किया जे दिफ़ा वारे वज़ीर जे पाक एयरफोर्स जे सरबराह सां मुलाक़ात। ISPR मूजिबि ॿिन्ही अॻवाननि विच में इलाक़ाई सिक्योरिटी दिफ़ाई सहकार ऐं मुस्तक़बिल जी भाईवारी ते ख़यालनि जी टिबट। एयर चीफ जो जदीद तरबियत एरोस्पेस टेक्नोलॉजीज़ में सहकार वधाइण जो अज़्म। ॿिन्ही मुल्कनि विच में स्ट्रेटेजिक हमांगी ऐं गॾियल मक़सदनि ते ज़ोर। मुख़्तलिफ़ शोबनि में अॻभराई लाइ गॾियल वर्किंग ग्रुप्स क़ाइमु करण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि ज़रई शोबे जी तरक़ी बाबति इजलास। लाइव स्टॉक सेक्टर जे सुधारनि ते भरपूर ध्यानु ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो ज़रई सुधारनि ते अमल दरामद जी शुरूआत हारियुनि खे आसान कर्ज़नि जी सहूलियत सां कई वेंदी। ज़रई फाइनेंसिंग लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो तरीक़ेकार इख्तियार कयो वञे। शफ़ाफ़ अंदाज़ में कर्ज़ फ़राहमी लाइ ज़रई तरक़ियाती बैंक में हंगामी बुनियादनि ते सुधारा आंदा वञनि। ईंदड़ PSDP में ज़रई मनसूबनि खे अहमियत ॾिनी वञे। ज़रई शोबे में पाइदार सुधारनि सां मुल्की मईशत खे वधीक हथी मिलंदी। ज़रई शोबे जे सुधारनि लाइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं भरपूर सहकार सां कमु कंदियूं। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां चीन जे कौंसल जनरल यांग यू डोंग जी मुलाक़ात। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर विचार। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जा मनसूबा तयार कया वञनि। वरी वज़ीर जी सीड़पकारी खाते खे हिदायत। चवे थो सिंध हुकूमत सूबे में वधीक स्पेशल इकनॉमिक ज़ोन क़ाइमु करे रही आहे। नए इकनॉमिक ज़ोन में चीन जी सीड़पकारी अहम हूंदी। कराची में ट्रीटमेंट प्लांट्स जो नओं मनसूबो चीन जी सीड़पकारी वटि खणी वेंदसि। कराची में डीसैलिनेशन प्लांट मनसूबे लाइ चीन जी सीड़पकारनि खे दावत ॾींदसि। कराची में ख़ुसूसी माण्हुनि लाइ इनकेप सिटी में चीनी सीड़पकारी चाहियां थो। वक़्तु अची वियो आहे त सहज पाणी ऐं ज़रई तरक़ी लाइ चीन सां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप क़ाइमु कई वञे। ज़राअत में नवां हाइब्रिड बीज हुजनि जेके घटि पाणी ऐं वधीक पैदावार ॾियनि। अमेरा पाक भारत जंगबंदी में वॉशिंगटन जो किरदारु न थियण बाबति मोदी सरकार जी दावा कूड़ो करार ॾेई छॾी।
पाक भारत जंगबंदी में अमेरिकी किरदार में न थियण ते मोदी सरकार की दावा कूड़ी है। कुछ तबसरा पाण पंहिंजी वज़ाहत करे छॾींदा आहिनि। अमेरिकी राइल सदर JD वेंस बि पाक भारत ॻाल्हियुनि में शरीक हो। खेसि तस्लीम कयो वञे। अमेरिकी परॾेही खाते जी तर्जुमान टीमी ब्रूस जी ब्रीफिंग चयाईं अमेरिकी सदर गज़ा में अगभराई थियण जे हवाले सां पुरुमीद आहे। कराची में फ्लेट में अदाकारा हुमैरा अख्तर जो लाश मिलण वारो मामलो। अदाकारा जे वालिद लाश वठण खां इनकार करे छॾियो। पुलिस मूजिब लाश जो पोस्टमार्टम राति मुकमल थियो। अॼु जुज़ा लेबोरेटरी उमाणिया वेंदा। वारसनि जो 7 सालनि खां हुमैरा सां राब्तो न हो। हुमैरा अकेली रहंदी हुई। CDR मूजिब हुमैरा जी का बि सरगर्मी न हुई। हू फ्लेट ताईं महदूद हुई। इस्पताल ज़रियनि जो चवणु आहे त अदाकारा जो लाश इंतहाई ॻरियल हालत में मिलियो आहे। लाश जा सैंपल वरिता विया आहिनि। हतमी रिपोर्ट जो इंतज़ारु कयो पियो वञे। पोस्टमार्टम खां पोइ लाश खे सर्जखाने मुंतक़िल कयो पियो। पंगरियो भरिसां मवाली मुड़ुस पिस्टल जा फायर करे पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। ॻोठ महमूद चांडियो में अब्दुल रज़ाक चांडियो पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिब जवाबदार ISG नशे जो मवाली आहे। खेसि गिरफ़्तार कयो आहे। वाक़े बाबति जवाबदार खां वधीक जांच कई थी वञे। चकवासी नौजवान जो कराची में लाश ॻोठ ड्रिब टामरी वासी 15 ॾींहं अॻु गुम थियल नसरुल्ला टामरी जे सोराब ॻोठ वारे इलाइक़े में लाश कयो वियो। लाश खे ED सेंटर मुंतक़िल कयो वियो। जुडो थाणे जे लॉकअप में नींगर सां बदफ़ैली कंदड़ जवाबदार फरार थियण वारो वाक़ियो। SSP मीरपुर ख़ास जो नोटिस 3 अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। लापरवाही कंदड़ अमलदार अरबाब ख़ासकेली आमिर ऐं बिलाल काइम खानी गिरफ़्तार। मुतासिर डिग्री वारसनि जो मुख्य जवाबदार की गिरफ़्तारी लाइ क़ौमी शाहराह ते धरणो। टंगवाणी के जमाल वारे इलाइक़े में पुलिस जुडोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। ऑपरेशन दौरान केतिराई घर डाहे पट। 5 शकी गिरफ़्तार कयल शकी माण्हुनि खां पुछागाछा। 2 फुट थियल मोटरसाइकिलूं बि हथ। टेक्सास में तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि फौतियुनि जो अंग 111 थी वियो। 161 माण्हू हिन वक़्त ताईं लापता। वधीक माण्हुनि जे फौत थियण जो ख़दशो। गवर्नर ग्रीग एबट जो चवणु आहे त के काउंटी में सभ खां वधीक 94 माण्हू फौत थिया आहिनि। लापता माण्हुनि में कैंप मिस्ड जूं 5 छोकिरियूं ऐं 1 काउंसलर शामिल आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां वफ़ाक़ी एमरजेंसी जो ऐलान। मुतासिर इलाइक़नि जो दौरो।